शाह लतीफ़ जी शाइरी में जिते सूरमियन सुहिणी ससुई मारुई सोरठ नूरी मूमल ऐं लीला जो ज़िक्र ख़ूब मिले थो त उते वरी पुन्नू मेहार उमर राय ॾियाज राणू चनेसर ऐं ॾहनि ॾातारनि जो किरदार बि मिले थो। शाह साईं जी शाइरी में जेतोणीक मर्द किरदार एतिरा चिटा ऐं वाज़े कोन आहिनि, पर तंहिं हूंदे बि किथे किथे इहे किरदार तालब त किथे वरी मतलूब आहिनि। हज़रत शाह साईं मर्द जे ज़िक्र जे बाबति हीअ थो चए त सभिनी सुरनि में जेके तक़रीबन 29 सुर आहिनि या 30 उन सभिनी में मर्द जे किरदार जी पार कई आहे। उन सां गॾु उनजो किरदारु वाज़े कयो आहे त जेको मर्द आहे जीअं सुर कल्याण यमन कल्याण में इन में जेके मर्द आहिनि सो मर्द किरदार आशिक ज़हर पिया कवे ॾिसी वेसन घणो कड़े ऐं कातल या हमेशह हिराक चोणे चिकन चाक तबान सजन आमसी। त उन में जेको इहो किरदारु आहे बहादुर इंसान जो आहे ऐं उनखां अलावा जेके वणझारा आहिनि सो सामूंडी में त उहो तमामु वॾी जफ़ाकश महिनत सां सिंध सॼी जो जेको वापारु जेको आहे उन वणझारनि जे ॿेड़ी ते आहे। उहे वणझारा ॿेड़िया था ॿेड़ियूं काए समुंड में धागे समुंड सां मुक़ाबिलो कंदे श्रीलंका मालदीप ऐं ॿियनि ॾोहाए मुल्कनि ॾांहुं वञनि था ऐं उतां सौदो संदे वरी वापसि पंहिंजे सिंध मुल्क अचनि था। त इन्हनि जो बि हिकिड़ो पोरियत किरदारु आहे। ॿियो वॾो किरदारु आहे पोरियत जो जेको खावड़ी बि चइजे। खावड़ी उहो किरदारु आहे राति ॾींहुं तती थधी काह करे पंहिंजी महिनत मज़दूरी सां सॼी पंहिंजे दाखोड़ कनि था ऐं मुखी मतार में मतारा जेके किरदार आहिनि उहे हिकिड़ा दाखोड़ी आहिनि वापारी आहिनि महिनती आहिनि पंहिंजी दाखोड़ सां सॼी सिंध ॾोरे ॾिसनि था। में जेको औरत ऐं मर्द जो किरदारु आहे सो हिक ॿिए जे लाइ लाज़िम ऐं मलज़ूम आहे। इहो ज़रूरी कोन्हे त किथे मर्द जेको आहे सो वफ़ादार आहे किथे औरत वफ़ादार आहे। हिकिड़ी दौर जी का ॻाल्हि ई कान्हे का ही जेको गॾियल जेको औरत ऐं मर्द जो किरदारु आहे उहो ई रहणो आहे। मिसाल तौरु जीअं मर्द जो किरदारु आहे उमिरि जो त मज़लूम औरत खे बंदि थो करे त हिते मर्द उमिरि जो किरदारु रहे कोन थो। मर्द जो कहिड़ो किरदारु आहे जेकॾहिं वरी कंवरू वटि हार ते चनेसर खे विकिणी थी छॾे लीला त उते लीला जो किरदारु न आहे। उहा दुनिया जे दोखे में अची वञे थी दुनियादारी में अची वञे थी। वरी पुन्नू आहे जेकॾहिं मर्द थी करे पंहिंजी ज़ाल खे छॾे थो वञे त ससुई हुनखे ॻोल्हे थी ॾोरे थी ॾोरण जो जेको आहे पंधु पेचो उहो सॼो हुनखे करिणो पवे थो। त उन जाइ ते वरी जेको मर्द जो किरदारु थोरो मजरू थिए थो। ऐं अहिड़े नमूने सां मर्द जो किरदारु आहे राजा राय ॾियाज जो सिर कटे थो ॾे ऐं उते वरी मर्द जो किरदारु जेको आहे सो अज़ीम आहे त उहो तंद जे ख़ातिर कंध ॾेई छॾे थो। ऐं केॾारो आहे त उते मर्द आहिनि मांझी आहिनि जेके विढ़नि था ऐं भॼनि नथा मुक़ाबिलो था कनि धरतीअ ते कंहिंजो कब्ज़ो ॼमाइण नथा छॾीनि। ऐं उते वरी मर्द जो किरदारु आहे ऐं मुजाहिदी वारो किरदारु आहे। पर दुनिया जूं खोड़ जंगियूं आहिनि जिन में औरतनि बि पंहिंजा किरदार ॾेखारिया आहिनि। इस्लामी जंगियुनि में त उन्हनि जी वॾी ॻाल्हि आहे पर सिंध में बि औरत जा किरदार अज़ीम रहिया आहिनि। बख्तावर जो किरदारु आहे मारुई जो किरदारु आहे। सोरठ में हिकु मर्द किरदारु राय ॾियाज सोरठ जी मोहबत में मुब्तला आहे। हू सोरठ जी तांग ऐं तलब में पंहिंजो सिर कपे ॾियण खां बि कोन थो कीबाए। त वरी साॻिए ई सुर में ॿियो मर्द किरदारु ॿीझल पेनार पिणु आहे। ॿिया दर ॾेई ॿन खे आयसि तुंहिंजे दर सुहारा सोरठ वर का मुंहिंजी कर भला भेरे भर पालो पांध पेनार जो। मर्द शाह साईं जे कलाम में काफ़ी सुरनि में मतलूब पिणु आहे जहिड़ो कि ससुई मारुई लीला चनेसर सुहिणी मूमल राणू वग़ैरह वग़ैरह। सुर आबरी में ससुई पुन्नू लाइ गेड़ू रता कपिड़ा पाए जोगियाणी थिए थी। अॼु मिलंदीअसि मां धाजा कंदीअसि कपिड़ा जीजल जोगियाणी थियां मूंखे झल म पा होत बरोच लाइ कने कुनर पायां। सुर मारुई में मारुई पंहिंजे महबूब मारुनि लाइ सिके थी। चुरनि चुणकनि चित में रहिया आहिनि रूह में उठी वियड़ा उकरी मारू मथे मोह वीरूं विलोड़नि जूं सारियां घणूं सुबुह वर सेई खारा खूह सिंजम जे साणे जा। सुर लीला चनेसर में वरी इहा सूरमी चनेसर खे परचाइण जी कोशिश में रुधल आहे। कौड़े तुंहिंजूं कामणियूं
तूं कोणे संदो कांद, मूंखे छॾ मदासड़ा त वञा न वड़वांद, मूं ॻिचीअ में पांद तो चनेसर हथ में। सुर मूमल राणे में मूमल पंहिंजे महबूब राणे जे इंतज़ार में वेही राति कटे थी, पर पोइ बि राणू नज़र कोन थो अचे। उभे उभारियाम निखट सभु नई विया, हिकु मयो ॿियो मेंदरो राति सॼी सारियाम, ॻोढ़ा गिल ॻाढ़ियाम सूरज शाखूं कढियूं। शाह साईं जा सूरमा किथे हिकिड़ो अकेलो आहे त वरी किथे घणा आहिनि। जीअं पुनू ऐं मेहार अकेला किरदार आहिनि त वरी खाहोड़ी, जोगी, घातू, सामूंडी घणा ऐं गॾियल किरदार आहिनि। त उते पुनू आहे, जे मूमल आहे त उते राणू आहे, जे लीला आहे त उते चनेसर आहे, जे मेहार सुहिणी आहे त उते मेहार जो किरदारु आहे, ऐं जिते मारवी आहे त उते उमिरि जो किरदारु आहे। शाह लतीफ़ जे कलाम में सुर केॾारे में मर्द जंगी जोधो आहे। हणण हकलनि ॿेली सारण इहा मांझिया मर्क, विझनि था न फ़र्क़ु रुक वहंदी रांदि में। ॿिए हंधि लतीफ़ सरकार फरमाए थो, सूर्या भाई सोभ के दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकरे आॾी ढाल मढार, मथां तेग तराड़ मारत मतारो थिए। त सुर खाहोड़ी में डूंगर डोरींदड़ आहे, वेयूं पब पई खीरूं खाहोड़ियुनि जूं, आऊं तिन ॾोथियुनि जो पुछां पेर पही, रुञनि राति रही डूंगर जिनी डोरिया। सुर रामकली में इहो मर्द जोगी जॾहिं ते हिंगलोर वञे थो त ॿीहर मिले ई कोन। तव्हांखे साणनि और जा आहिनि ओताकनि में, ॾह ॾह भेरा ॾींहं में पाण मथां घोर, वियाजे हिंगलोर त करम मिलंदी कापड़ी। सुर बिलावल में मर्द जादम जखरे जे रूप में ॾातार सखीब आहे, वस उन्ही वेण खे जीअं दावत के दाता, मज़ा वाता विझत ॾेई वात में। सुर ॾहर में वरी मर्द के लाखे फुलाणी जे रूप में धाड़ियल बाहे, जागो जाड़े जा समा सुख मसमो, पसो आ पारिया लाखो तो लोड़ियूं करे। शाह लतीफ़ जे कलाम में हुनरमंद मर्द किरदार भी मिलन था। सुर यमन कल्याण में लोहार जो जिक्र मिले थो, धूं धूं धमण वार अज बड़ा आगड़ियन जे, बारे मच मजाज जो ओत्याऊं अंगार, धोधा थी मधार जम कचो रुक कणियूं थी। ॾियारी बग़ैर नालनि जे किरदार जंहिंमें लोहार को कमु समाज में कहिड़ो, उनजो किरदारु कहिड़ो, ऐं उहो लोहार केॾी महिनत करे थो, उन मां हिकिड़ो हज़रत शाह साईं जो सबक़ु, जीअं हू महिनत करे थो असांखे बि महिनत करणु खपे। कोयारी में वाढे जो ज़िक्र थियल आहे, डूंगर तूं ॾाढो ॾाढा ॾाढा यूं करी, मूं तन अंदरि तीअं वहें जीअं वण वढे वाढो, इहे कर्म जो काढो नात पथर केर पंध करे। लतीफ़ सरकार सुर सारंग में हारी खे बि हिननि लफ़्ज़नि सां यादि करे थो, अॼु पिणु उतर पार ॾे ताड़े कई तवार, हारियनि हर संभाया सराह थिया सिंगार, अॼु पिणु मुंहिंजे यार वसण जा वेस कया। सुर घातू में वरी मच्छी मारींदड़ मलाहनि जो ज़िक्र मिले थो, आई जा लुॾो लोड ई पर घातू हड़नि जी, कुन कलाचीअ कोड सुख न सुता कॾहिं। शाह साईं जे कलाम में मर्द कॾहिं सुर लीला चनेसर में चनेसर जे रूप में सुल्तान बि आहे, चनेसर चौरंग बरंगो लोक ॿियो, तहसीं छिनियो संग वञो हार हथ छुए। त कॾहिं वरी सुर सोरठ में ॿीझल जे रूप में पेनार बि आहे, जाजक जूनागढ़ में को अताई आयो, तंहिं कामल कढे केनरो वेही वॼायो, शहर सॼो ई सुरसी तंदन तपायो, दायूं दर मांदियूं थियूं ॿायनि ॿाॾायो, चारण ते चाहियो त मारी आहे मंगड़ो। शाह साईं जे कलाम में इहे सारा किरदार ऊंचे घाट इंसानी ज़िंदगी जे चौधारी फिरंदा रहनि था। संदन कलाम में
मर्द किरदार बहादुरी, जुस्तजू, सखावत ऐं रूहानियत जी अलामत आहे। मज़कूरा सुरनि में शाह साईं जे कलाम खे पढ़ण खां पोइ मालूम थींदो त रूहानियत जो सफ़र बि मर्दे तय करे थो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शाह साईं जे कलाम में मर्द जे किरदार ऐं उन जे फ़लसफ़े खे आम करण लाइ असां सभिनी खे पंहिंजो पंहिंजो किरदार अदा करणु घुरिजे। ख़ादिम हसन कोरेज सां गॾु अब्दुल रशीद सुमरो, सिंध टीवी न्यूज़, दरगाह बुरली शाकिरी।